अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां त ख़ादिम खोखर उर्फ़ खूनी माण्हू जे न्यू एल्बम जो वीडियो शो रिकॉर्डिंग थी चुको आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ादिम खोखर उर्फ़ खूनी माण्हू जो न्यू एल्बम कहिड़ी कंपनी में अची रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ादिम खोखर उर्फ़ खूनी माण्हू जो न्यू एल्बम जेको अची रहियो आहे इहो कहिड़ी कंपनी में अची रहियो आहे। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही आज़ाद प्रोडक्शन में ख़ादिम खोखर जो न्यू एल्बम अची रहियो आहे। दोस्तों हिन कंपनी जो प्रोड्यूसर आहे सदोरो चांडियो। हिन एल्बम में तमामु बहितरीन ख़ूबसूरत सॉन्ग आहिनि। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।